असांजे ॻोठ सोन पिताफी जा रहवासी मर्द औरतूं मीरपुर माथेलो पहुची SSP घोटकी जी आफिस आॾो खानपुर महर पुलिस खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो ऐं पुलिस खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन ख़ादिम पिताफी माशूक पिताफी मिसमात जन्नत मिसमात सकीना पिताफी ऐं ॿियनि चयो था खानपुर महर पुलिस असांजे ॻोठाणे सदाम पिताफी खे 10 ॾींहं अॻु घरां खंबे गुम करे छॾियो आहे। असांखे ख़दशो आहे त पुलिस हुनखे मारे छॾींदी। हुननि IG सिंध DIG सखर ऐं SSP घोटकी खां मुतालबो कंदे चयो आहे त सदाम पिताफी खे आज़ादु कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।